मोहतरम अब्दुल हफीज़ ओलवी साहब की शायरी आहे जेकी असांजे ॿियनि दोस्त जेके मदीने मुनव्वरा खां वीचारा रहंदा दावा ॾाढी कंदा पर उते जहिड़ी मतिलबु ईंदा आहिनि कंदा आहिनि कंदा उते नबी जे मुसले ते मुनकर बि कान वहा बि कान बहरहाल इन उलमान सां शेर आहे यार सच इहो आहे त तव्हां मुंहिंजे हक़ में दुआ कंदा कयो मां ईअं करे सम्झो न चइजे पर अव्हां जो असास वाहियां तव्हां पंहिंजो न कयो उहा तव्हांजी मर्ज़ी आहे बाक़ी अलाह खे जेके जज़्बा ॾिना उहे तव्हांजे ख़ुशामद जे करे कोन्हनि पैसे जे करे कोन्हनि पाण पढ़ाइण जे करे कोन्हनि अलाह तबारक व तआला दिलि में हिकिड़ी शइ रखी आहे जेके इन अंदाज़ सां मां ॾाढो बबंगे थो पेश कयां थो हे शेर उन उनवान सां मुल्क मदीने पिछड़े जाई तड़ियल माण्हू चंडा थी कहिड़ो मज़ो मुल्क मदीने पिछड़े जाई तड़ियल माण्हू चंडा थी तड़ियल माण्हू चंडा थी तड़ियल माण्हू चंडा थी जेके कबूल में झुकंदा थी जेके खंडियनि में झुकंदा थी मुल्क मदीने पिछड़े जाई तड़ियल माण्हू चंडा थी मां उते मतिलबु इन करे छंडो थो चवां अदा इन जे करे थो चवां जो हुननि खे अलाह सां कबूल मिलंदो आहे प्रेम करे हूअं त चवंदा त मुस्तफ़ा करीम मुख़्तार कुल आहे हर शइ जो अलाह अख़्तियार ॾेई छॾियो आहे लेकिन वरी पाण चवंदा आहियूं त नबी साईं जे रोज़ असर जे हिक में जेको मसलो आहे उन खे नबी साईं जो गुस्सा कोई चङा न चइबा छा चइबा जेको ख़ुदा इहो मसलो थियो आहे हूअं चवंदा त मुस्तफ़ा करीम पूरी काइनात जे लाइ अलाह तबारक व तआला उन्हनि खे अख़्तियार ॾेई छॾियो आहे जीअं वणनि था करनि लेकिन हिते मुसले बटन ईअं साईं सम्झो कामून जो कमु आहे रोज़े असर ऐं मुस्तफ़ा करीम जे मुसले ते चवंदा तोखे अलावा मुनकर बि कान अफ़सोस आहे हिन अकुल ते मुल्क मदीने मिठड़े जाई तड़ियल माण्हू चंडा थी तड़ियल माण्हू चंडा थी जेके कबूल में झुकंदा थी जेके खंडनि में झुकंदा थी मुल्क मदीने मिठड़े जाई तड़ियल माण्हू चंडा थी पाक नबीअ जे पाक मुसले तेरे दीवान पाक नबीअ जे पाक मुसले
बात मदीने कोन का बात में ऐसा कणक सतपाऊं बात मदीने कोन का बात में ऐसा कणक सतपाऊं बात हरामा तुक्का हरामा शरीयत को इनकालू एक खातिर बेटी मुल्ला एक खातिर बेटी मुल्ला जायज हिंद जमदा मुल्क मदीने बिखरेगा ये नरियल मान चटाती आखिर में एक हदीस है नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया लानत आ यहूद ने नसारा ने जो पांच नबियन दी कब्र सजदे दी जाए शायर के इन हदीस के पांच लफ्ज़न में जवाब लानत आ यहूद ने नसरान ने भी लानत आ यहूद ने नसरान ने भी तो नबी ने कब्र दे है मान बता सकता ये हकीकत अरबिया ये हकीकत अरबिया मानू सब भुलना मुल्क मदीने बिखरेगा ये सड़ियल मान चटाती सड़ियल मान चटाती जेके कब्र से झुकदाती जेके झंझन से झुकदाती मुल्क मदीने बिखरेगा ये सड़ियल मान चटाती मेहरबानी कोई होते असांजे जमीयत उलमा इस्लाम का मरकज़ मौलाना हज़रत मौलाना साईं गुलाम कादर अहमद साहब जो दुआ करना मेहरबानी दुआ का बोलना साईं से गुज़ारिश है कि दुआ करें सभी लोग इत्मीनान सां हो पियो दुआ करो तेरे को